मटियारी का अशरफ शाह जी रिपोर्ट मुताबिक सिंधी अदबी संगत शाखा स्टेशन पलीजानी तरफा सिंधी ॿोली जे बर्क अदीब वलीराम भल वल्लभ जे पहिरीं वर्सीअ जे तक़रीब पलीजानी में मल्हाई वई, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल कई। जॾहिं त एहसासी महिमान में सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जो राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी, फ़कीर बिलावल खुश्क, सहाफ़ी नबी बख्श ख़ासकेली हुआ। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल चयो त वलीराम वल्लभ पंहिंजे कलम जे ज़रिए सिंधी अदब खे शाहूकार बनाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। उदास सोलंकी चयो त वलीराम वल्लभ तर्जुमे जी सूरत में आलमी अदब जो वॾो ज़ख़ीरो सिंधी अदब खे ॾिनो। फ़कीर बिलावल खुश्क चयो त वलीराम वल्लभ सिंधी अदब जे तमामु वॾो नालो आहे। सहाफ़ी नबी बख्श ख़ासकेली चयो त वलीराम वल्लभ जो सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं सदाईं यादि रहंदियूं। तक़रीब खे शौकत अली बाटी, सोराब ख़ान बाटी, मोहम्मद रहीम ख़ासकेली पिणु ख़िताब कयो, जॾहिं त क़ौमी रागी अहमद ख़ान चिस्काणी शाह साईं जी वाई पेश कई।